असांजी जनाज़नि जे खणण वारी क़ौम आहे, आवाज़ उथारण वारी क़ौम नाहे। बेगुनाह रोडनि ते घरनि में ॿारनि खे वॾनि खे गोलियूं हणी मारियो वञे थो, चवनि था इहे दहशतगर्द हुया। अगरि को हक़ जे लाइ सच जे लाइ आवाज़ उथारे थो, हथियार खणे थो, चवनि था हीअ त बाग़ी आहे। बाग़ी छाजे लाइ थियो, छो बाग़ी थियो, इहा पुछा कान्हे का। घरनि खां होटलनि खां रोड तां माण्हू खे खणी 5 ॾींहं गुम करे ऐं पैसनि जी डील कनि था पुलिस वारा। पैसा ॾियो त ठीकु आहे, न त हिन खे हाफ पराई करे छॾींदासीं। अगरि पैसा नथा मिलनि, उन्हनि खे हाफ पराई करे अस्पताल में पहुचाइनि था ऐं सुबुह जो प्रेस में ॾियनि था मुक़ाबले में असां ज़ख़्मी कया आहिनि। ऐं जज बि हिन ॻाल्हि ते ख़ामोश आहिनि। जज बि एतिरो कोन था पुछनि पुलिस वारनि खां त 5 ॾींहं हेतां खणी गुम कयो रोड तां घर तां, त हिन मुक़ाबलो कयो कीअं। पर जज बि हिन ॻाल्हि ते ख़ामोश आहिनि। ॿियनि मुल्कनि में अमीरनि खां टैक्स वठी ग़रीबनि खे रोज़गार ॾियनि था, ऐं असांजे मुल्क में ग़रीबनि खां टैक्स वठी अमीरनि जूं तिजोरियूं भरनि था। हिकु वाक़ियो तव्हांखे मां ॿुधायां थो मिस्र जो। उते गवर्नर हुयो, अॻे गवर्नर राज हूंदो हुयो। गवर्नर जे पुट खे घोड़नि जे भॼाइण जो वॾो शौक़ु हूंदो हुयो। पोइ परे परे खां माण्हू ईंदा हुया, हुन सां जे घोड़ा भॼाईंदा हुया, पर उहो हाराए वेंदा हुया। हुनखे ख़बर इहो गवर्नर जो पुटु आहे। पोइ हिकु ग़रीब शख़्स हुयो, उन वटि बि घोड़ो हुयो। उन साल उन बि हिसो वरितो रेस में, वञी घोड़ो भॼाई, गवर्नर जे पुट खे मारे वियो रेस में। मारे जो वियो उनखे त गवर्नर जे पुट खे वॾी कावड़ आई। उन छा कयो जो उनखे अचे वरिते कोड़नि सां, तक़रीबन हुनखे 25-30 कोड़ा हयईं ऐं हुनखे चई त तो ख़बर न आहे त मां गवर्नर जो पुटु आहियां, तूं मूंखे छो मारे वएं। हुन चयो हीअ रेस हुई, तो रेस मां तोखे मारे वयसि। ईअं चई गवर्नर जो पुटु त हलियो वियो। हे वीचारो परेशान थी, मायूस थी, पंहिंजे ज़ख़्मनि खे हथ घुमाईंदो घुमाईंदो सिधो घर आयो। हुन खां पंहिंजे पीउ पुछियो, चई पुट इहो थींदो रहंदो आहे, कॾहिं माण्हू हाराईंदो आहे, कॾहिं खटींदो आहे, वरी ॿिए साल हिसो खणी वठिजांइ। चई बाबा इहा ॻाल्हि कान्हे का, हाराइण या खटण इहो त हिकिड़ो भाग आहे, को खटींदो को हाराईंदो, मां त खटे वयुसि। चई पोइ छाजे लाइ परेशानी। चई गवर्नर जे पुट खे मां मारे वयुसि त उन मूंखे पोइ कोड़ा हया। चई तूं मूंखे छो मारे वएं। त हुनजे पीउ 5 मिंट वेही सोचियो। हुन खां पोइ हिनखे चई हल त हलूं था हज़रत उमर फारूक ॾे था हलूं। उतां हू निकिता। पोइ हिकु ॾींहुं जा 2 ॾींहं हुननि खे पंधु लॻो, सिधो आहे हज़रत उमर फारूक वटि। अचे हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधायूं। मिस्र जो गवर्नर जेको आहे, उन जे पुट सां रेस थी घोड़नि जी, उन में मुंहिंजो पुटु मारे वियो। हुन छा कयो, मुंहिंजे पुट खे कोड़नि सां कुटियो आहे। हे ज़ख़्म हुन जा तव्हां ॾिसो। हज़रत उमर फारूक छा कयो, ओॾी महिल ख़त लिखियईं ऐं ओॾी महिल हिकिड़े सिपाही खे चई ख़त खणी वञी मिस्र जे गवर्नर खे वञी ॾे। जॾहिं उनखे वञी ख़त मिलियो त ॾींहं 2 में हो बि अची वियो ऐं पंहिंजे पुट खे बि वठियो आयो। ख़त में ईअं ई लिखियलु हुयो, पंहिंजे पुट खे वठियो अचिजांइ। जॾहिं आमो साम्हूं थी बीठा, हज़रत उमर फारूक हुनखे हुकुम ॾिनो ग़रीब शख़्स खे, कि जेतिरा तोखे हिन कोड़ा हया हुया, जिथे जिथे हयईं, तूं बि हिनखे ओतिरा ई कोड़ा हण। वरी गवर्नर जे पुटु छा थी पियो। हुन ओॾी महिल जो ई कोड़ो खणी ओचे खणी वरितई हुनखे। पोइ जेतिरा हुनखे हयईं, हुन ओतिरा ई हया हुनखे। आख़िर उहो ज़मीन ते किरी पियो। समूरी अवां बीठी आहे, उहा ॾिसे थी पई। चई तूं पूरा हया हिनखे पंहिंजा कोड़ा ओतिरा ई। चई जेतिरा मूंखे हिन हया मां बि ओतिरा ई हिनखे हया आहिनि। चई ठीकु आहे, हाणे हिन जे पीउ खे बि कोड़ा हण। चई हिनखे छाजे लाइ। चई हे गवर्नर आहे, हिन पंहिंजे पुट खे इहो कोन सम्झायो आहे त तूं जो गवर्नर जो पुट ई त बस जा, तूं पोइ ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कंदे। हिनखे हण एतिरा ई कोड़ा। हुन ग़रीब शख़्स चयो न, मां हिनखे न हणंदुसि कोड़ा। जीअं मूंखे कोड़ा हया मां उनखे हया, हिसाब बराबरि थी वियो। हिनखे मां न हणंदुसि कोड़ा। उन गवर्नर खे चई ॻाल्हि ॿुधो, तूं गवर्नर आहीं, हे अवाम तुंहिंजो ग़ुलाम न आहे जंहिंजे मथां तूं ज़ुल्म कंदे।
तूं सिर्फ़ु पंहिंजो उहिदो संभाल, तूं इंसाफ़ कर। ऐं अवाम तुंहिंजो ग़ुलाम न आहे जो तूं हुनजे मथां तूं ज़ुल्म कंदे। आइंदे अलाए ख़्यालु कजांइ। सो दोस्तो, अॻे इंसाफ़ ईअं ई थींदो हुयो, पर अॼुकल्ह तव्हां पाण ॾिसो था पिया जेको इंसाफ़ थिए थो पियो। अॼुकल्ह त के पुलिस वारा त अहिड़ा बि आहिनि, कनि मूंखे दोस्तनि ॿुधायो, जेके माण्हुनि खे खणी था वञनि घरनि मां या होटलनि मां खणी वञी किराए ते हुननि क्वार्टर वरिता आहिनि। उते वञी उन्हनि खे उते बंदि था कनि, पोइ हुनजे मालिकनि सां डील था कनि। पैसा ॾियो था त ठीकु आहे, जे नथा ॾियो त पोइ वरी अञा ॿियो कमु थींदो। पोइ उन्हनि खे जे पैसा ॾियनि था ठीकु आहे, न त उन्हनि खे वञी हाफ पढ़ाई करे वञी अस्पताल वञी पुॼाइनि था, यानी की हिननि क्वार्टर किराए ते वठी छॾिया आहिनि। ऐं जिथे जिथे बि दुश्मनियूं जा झेड़ा आहिनि, उते SHO जेके आहिनि त वॾे ऑफिसरनि खे 10-10 लख रुपया बि ॾियनि था, बदिली कराइनि था, ओॾे वञूं असां, उते वञी माण्हुनि खे वञी पकड़ियूं ऐं वञी पैसा कमायूं। असां वटि इहो पियो थो हले। पंजाब में हिकिड़ो जेको वाक़ियो थियो, उते पुलिस जेको तो केस दाख़िल कयो अवाम जे मथां त फलाणे फलाणे माण्हुनि असांखे लठियूं बि हयूं, असांखे भितर बि हयूं, असांखे पत्थर बि हयूं। जॾहिं उन माण्हुनि खे जो पकड़ियऊं, उन्हनि में हिकिड़े जो नालो हुयो जंहिंखे 2 ॿाहूं कोन हुयूं, उनजो नालो बि उन मदर लिखियलु हुयो त हिन बि असांखे लठियूं बि हयूं, हिन असांखे पत्थर बि हया आहिनि। जॾहिं जज वटि जो हुनखे पेश कयूं त जज हुनखे ॾिसी, जज पोइ बि यानी कि रिमांड ॾिनो हिकिड़े ॾींहं जो। त हुनखे 2 ॿाहूं कोन्हनि खे, हुन लठियूं कीअं हयूं, हुन पत्थर कीअं हया, जज ॾिसे थो। पोइ बि 1 ॾींहं जो हुनखे रिमांड ॾिनई। जॾहिं 2 ॾींहं ते पेश थियो त जज चए त 2 हथ मथे कर। हुनजे वकील चयो हिनखे त ॿाहूं ई कोन्हनि खे, हथ मथे कंदो कीअं, हिनखे त 2 हथ कोन्हनि खे, मथे हथ करे कीअं। इहे वरी असांजे जजनि जा हाल अथव। ओॾी महिल जज जे कोर्ट में जेके वकील हुया सभु वेठा खिलनि पिया जज जी ॻाल्हि ते। हिनखे 2 ॿाहूं कोन्हनि खे, 2 हथ हिनखे कोन्हनि खे, पोइ बि यार उन मथां केस दाख़िल आहे। पोइ बि जज वेठो थो ॿुधे ऐं वेठो हुनखे चए थो 2 हथ मथे कर। इहो कानून आहे असां वटि। तो जज त हुनखे पोइ बाइज़त भरी करे छॾियो, पर इहो कानून असां वटि, इहो आहे सच असां वटि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असां जूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।